मोहम्मद यूसुफ मेमण ॻोठु रही बख़्श बुखियो जो रहवासी ख़ानदानी तौर ते दरगाह साईं कमाल शाह बुख़ारीअ जो घणे वक़्त खां ख़िदमतगार रहियो आहे। साईं जी ख़िदमत कंदे कंदे हिन खे ख़्यालु थियो त साईं जी दरगाह जी ख़िदमत सां गॾोगॾु छो न ख़ुदा जे बंदनि जी बि ख़िदमत कजे। उन ख़्याल तहत दरगाह जी पैतीअ जी मदद ऐं कुझु पंहिंजी मदद पाण जे तहत हिन साल 1998 खां पाण ऐं पंहिंजे चइनि पुटनि नादर अली, मोहम्मद यासीन, ग़ुलाम मुर्तज़ा ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा सां गॾिजी पाणी पीआरण जी सबील शुरू कई, जेका अॼु ॾींहं ताईं जारी ऐं सारी आहे। अलाह ताला संदसि इन बेलोप ख़िदमत जे जज़्बे जो अजूरो ज़रूरु अता कंदो। आमीन सुम आमीन या रब्बुल आलमीन। यकीनन इहो हिकिड़ो ख़िदमत जो वॾो जज़्बो आहे, ख़िदमत जो वॾो अंसर आहे, जेको हर माण्हू खे उनजो अहसासु हुजणु खपे।